अम्मा जेकॾहिं तुंहिंजी तबियत जजी ख़राब आहे त अबे खे चवां डॉक्टर खे कोठे अचे। न अम्मा हाणे हाणे मुझो इलाज डॉक्टर वटि न आहे डॉक्टर वटि। हाणे मुझो इलाज अल्लाह जे हथ में जे वो चाहे त पल में ठीक थियो वञे जे न त इहो सूरत में त आया। अम्मा तोखे खंघ घणी वधी वई आहे। ॾिस तूं सवलाईअ सां साह बि नथी खणी सघे। ऐं अबे खे चवां थी त डॉक्टर खे कोठे अचे। न न न थिए पंहिंजे पीउ खे ठग न कर। केतिरा इलाज कराए हिकु ग़रीबी ॿियो मर्द चुप करे वे जेको हूंदो अलाह ॾों सो थींदो। सारा जी मां आतंक को थींदसि कहिड़ो डॉक्टर परे वेठो आहे हितां ॿिनि अखियुनि ते त घर अथसि। न न मूंखे हाणे दवा कुझु कोन कंदी। हाणे मरण थी चाहे दुआ कयो त हलंदी हलाए। अम्मा तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मूंखे को थी रोवानी। अम्मा असां मलाह मिस्कीन असांजे नसीब में रोअण ई त आहे। जे दरिया डमर जे बि रो जे राणू रुसे तॾहिं बि रो। 10 साल रड़ियसि रस्ता निहारे अरब ऐं असलम जे लाइ रीहूं कंदी रहियसि। हाय किस्मत पोइ बि असलम न मोटियो। अरब मोटियो त अच्छे वेस कफन जे में वेड़जी मूंसां लफ़्ज़ बि कोन ॻाल्हाई। मूंखे असलम जो हाल बि कोन ॾिनई। सवाडी तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे जिंदगी खे परेशान थी थी करे। अरब जे वियो इहा रब जी रज़ा हुई। बसि हाणे रुॻो अलाह खां दुआ घुर पंहिंजो असलम घर वापसि मोटी अचे। जे उहो मोटियो न त पंहिंजो जी जान थी पवंदो। तुझी मां डॉक्टर के हुई नथी घुराईंदी। हाणे हुई तो करियां चांहि जी लप ठाहे थो वठां जंहिंमां हिनखे फ़ाइदो थी वेंदो। ओसि ताईं तूं हिनखे ज़ोर ॾे। जी अबा। हाँ रईस हेलो। हाँ अस्सलाम वालेकुम। हाँ हाँ साईं रईस मां छा तव्हांखे अर्ज़ु कयां। बाबा बस जेका अॼु मूंसां थी आहे न बस मां उहो तव्हांखे ॿुधाए नथो सघां। माना त तोसां वाह जी थी आहे। हाँ रईस जे उहो मूंखे पाणीअ में धिको न ॾे आहे न त बस सम्झ मां पंहिंजे मक़सद में कामयाब थी वियोसि। इहा ई त तुंहिंजी बदकिस्मती ऐं नाअहली हुई। हिकु गुप्ताम छोकिरी तोखां हथ मां छॾाए वई ऐं तूं वेठे पाणीअ में फिट कई। ओ रईस मां मञा थो त बाबा मूंखां ग़लती थी आहे। अरबा ख़ता थी वई मूंखां। पर हाणे ॾिसो रईस तूं वॾो आहे बाबा को सलाह ॾे को मशवरो ॾे त हाणे छा कजे। थींदो वरी छा कुझु बि कोन थींदो। इहा ॻाल्हि तव्हांजी सोराना सही। तव्हां वेठा आहियो त मालिक कंदो कुझु बि कोन थींदो। पर जेकॾहिं इन छोरीअ सोशल मीडिया ते अची गंद कयो पोइ त मां मरी वेंदुसि। काथो जो बि न रहंदुसि। सफ़ा असली मां त ईअं खणी सम्झ त लुड़ी वेंदुसि। बाबा टके जी थींदी मूंसां। हेठियन ऐं मथियन ऑफिसर जो मारो मां वेठो आहियां। बाक़ी जेकॾहिं छोरी सोशल मीडिया ते अचे थी त तूं कची न कजां। बस रईस
ये तुझो दिल जानियो जेके न बस ये ही मुखे जेको आ न जियारी वेठियो। बाकी हिकड़ी माखे ॾाढी टेंशन आ उहा इहा जेकॾहिं इहा ॻाल्हि मुंहिंजे मथियनि ऑफिसरनि खे पई न डिपार्टमेंट में पई त पोइ त बाबा मुंहिंजी नौकरीअ खे बि ख़तरो आहे। इन जो छा थींदो रहिस वॾा इन जो सोच। तूं जवाब इहो चइजां त मूं ते इल्ज़ाम थी हणे। बाक़ी इंक्वायरी जेके कंदा उहे बि पंहिंजा ई ऑफिसर हूंदा न। पर उहा छोरी एॾी चालाक आहे एॾी होशियार छोकिरी आहे जो मूंखे अलाए छो दिलि में उणितण आहे त उहा किथे न किथे मूंखे धकु कढंदी। बसि इन जी पार थो हुजे। सलमान साहब ॾाढो को ड्रिजणो आहे। असां त अजगर मर्दनि जा बि मुंठा मरोड़े मिटीअ में मिलाए छॾिया। ये त पोइ बि हिकु कमज़ोर औरत आहे। किथे बि जेकॾहिं तोखां का ॻाल्हि गरी थी वञे न त मूंखे ॿुधाइजां। सलमान साहब तूं मुंहिंजो जिगरी यार आहीं। इन करे हिकु ई लम्हे में तुंहिंजो मसइलो हल थो कयां। ठीकु आहे साईं ठीकु आहे। वॾी महिरबानी कुर्ब कुर्ब सर्दीदार थींदा वेझो वेझो वेझड़ वेझीदार थींदा मुलाक़ातियूं थींदियूं पोइ वरी रूबरू हवाले जेके तव्हांखे मां ॿुधाईंदुमि न मज़ो न अचे त पोइ बसि सम्झो त पैसा वापसि। थैंक यू खुदा हाफ़िज़। अॻे त दरिया ते अहिड़ा कम कोन थींदा हाणे त ज़ुल्म लॻो पियो आहे। वरी कुझा थियो? आउं न एंजोस वारी निगरीअ जी ॻाल्हि पियो करियां जंहिंजी इज़त अलाह बचाई न त इहो मुर्गो वागू जहिड़ो ऑफिसर हुन जी लॼ लीड़ूं लीड़ूं करे छॾिया। हाओ पर उन भेड़ी हू अकेली हुन सां वई को? ऑफिसुनि जा कम आहिनि पेट ख़ातिर झंग झर ऐं दरिया में बि वञणो थो पवे। उन वीचारीअ खे कहिड़ी ख़बर त जंहिं ऑफिसर सां वञा थी उन जे अंदर में को वॾो नांग वेठल आहे। इहो बि शुक्र आहे जो उन वक़्त ते उनखे मिली विया न त हू हुनखे पकड़े पाण भेड़ो वठी वञे सा। पोइ त हुन वीचारीअ सां अलाए कहिड़ो हशर करे आ। इहा बि रब सां ई भलाई कई। असांजा माण्हू सम्झनि था त इहे जेके वॾियूं गाॾियूं काहियूं काटिन जा वगड़ा पैंट शर्ट पायूं वतन था दरिया ऐं असांजा तड़ लताड़ींदा। इहे चवनि था त सभु असांजी भलाई लाइ था कम कनि। अड़े मलूक जी माउ इहे सभु असांजे पेट ख़ातिर कोन था डोड़नि। उन्हनि सभिनी निभागनि खे पंहिंजे पेट जी लॻी पई आहे। तूं सही तो चए। इहे जेकॾहिं एॾा भला हुजनि हा न त आरिफ ऐं असलम इंडिया जे जेल में एतिरो वक़्तु न घारनि हा ऐं न ई वीचारो आरिफ बेगुनाह मरे हा। ही हिकिड़ो आरिफ कीन्हेमो न ई हिकु असलम 10 वरनि खां जेल में पियो सड़े। अहिड़ा असलम जहिड़ा कई इंडिया जे जेल में पिया सड़नि। और नौकरी खां इस्तीफ़ा ॾियां या अञा इन शैतान क़िस्म जे इंसान सां कमु कयां? इस्तीफ़ा ॾियां मतलब डिॼी वञां? न न आउं छो डिॼां? आउं हिकु बहादुर छोकिरी आहियां। हिकु सुनसान जाइ तां हिकु शींहं जे चंबे मां बची निकिती आहियां। इहा मुंहिंजी कामयाबी जी पहिरीं विख आहे। मूंखे इस्तीफ़ा न ॾियणु घुरिजे। मूंखे समाज जे अहिड़े मकरू क़िस्म जे इंसाननि सां विढ़णु घुरिजे। सॉरी मिस रोशना मूंखां जेको कुझु थियो मां हुनजी तोखां माफ़ी थो वठां। दरअसल मां तोसां रोक पियो कयो। अफ़सोस एॾी वॾी ॻाल्हि खे तव्हां अञा मज़ाक पिया सम्झो। अहिड़ी ॻाल्हि न आहे मिस रोशना मां तव्हांजो बॉस आहियां। तूं बॉस नाही। बॉस त पंहिंजे मुलाज़िमनि मथां छपर ऐं छांव हूंदा आहिनि। तूं त बाज़ आहीं बाज़। उहो बाज़ जेके झिरकिन ऐं कमज़ोर पखियुनि खे पंहिंजे चंबे में झपींदो आहे। रोशना मां तोखे बख़्श न कंदुसि। तूं छा कंदे? दरिया अंदरि हिकु सुनसान जाइ ते तूं मूंखे कुझु न करे सघे त हिते वरी छा कंदे? मां हाणे जो हाणे तोखे सर्विस मां डिसमिस कराए सघां थो। तूं बदली खां सवाइ ॿियो कुझु बि नथो करे सघी। सलमान साहब मूंखे ख़बर आहे तव्हां जिथे बि वेंदसि मूंखे अहिड़ी सोच जे माण्हुनि सां मुहाॾो अटकाइणो पवंदो। तंहिं करे उन जी शुरूआति इतां ई कयां थी। तूं मुंहिंजे ऑफिस मां ॿाहिरि हली वञ। आउं पंहिंजी ॻाल्हि मुकमल करण खां अॻु हितां न वेंदसि छो त आउं हिन ऑफिस जी मुलाज़िम आहियां। अवां भली औरत खे पंहिंजी जुतीअ जे बराबरि समझदा हुजो पर यादि रखो औरत सदाईं ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ विड़ी आहे।
ऐं दुनिया जे आख़िरी सिज लहण ताईं अवां जड़े गंदन ऐं ज़ालिमन माण्हुनि सां विढ़ंदी रहंदी। गेट आउट फ्रॉम ऑफिस। शट अप। आऊं पंहिंजी मर्ज़ी सां वेंदसि। रसीबा जी अदा। हेॾां अच। मूं सुणियो आहे त आंखे को ओपरो माण्हू तड़ ते तंग थो करे। हाँ अदा, पर तोखे कीअं सुणायो? मूंखे सारा सुणायो आहे, पर तो मूंखे कुझु लाइ न ॿुधायो। अदा मूं सोचियो हाँ लाइ छा सम्झो। हिकिड़े ॾींहुं हिकु भाई अची मुंहिंजो हथ पकड़ियो। कुझु थी चईं नसीबा? हाँ अदा, आउं सही थी चवां। इन ओपरे लोफर माण्हू खे आउं ॾिसी रहंदसि। साबू माचिस अथई? अचे ही वठ, वेही धमण पोड़ो मुरसई थकी पवंदे। दे खबर काकी सबागी या केड़ा हालन? बस जडन वांगुर पई आ मुंहिंजे। जवान पुट 10 सालन का गुम ऐं वरी बे पुट जो लाश घर में अचे त बाकी चा बतो। साबू सच पुछी न असांजे जिस्म में साह खां सवा कुछ भी न बचो। लतीफ़ साईं फरमाए थो एॾा सूर सही हिंद न कजे ना खा मता थे हूंदा पेर न ॾूं फिरी जो। साबू असां घणा सूर सठा दरिया जाॻिया निंडूं फिटायूंसीं पोइ तिरनि जो पेर न ॾेई सघियासीं। भिटाई साईं हिकिड़ी वाट ॾसी आ, हिकिड़े ख़ौफ़ खां आगाह कयो हुयो। पाण त उन ते अमल कयो आहे, हाण त रब तो ॼाणे इहो पेर अञा केतिरो परे आहे। दिलि थी चवे त हितां मुंहुं करे वञी रेगिस्तान वसाइजे जिते न हुड़ा हुजनि न दरिया हुजनि न तड़ हुजनि ऐं न वरी सूर हुजनि। चुमन इहा सभु नसीब जी ॻाल्हि आहे। तूं भले केतिरो बि चवीं पर तुंहिंजी रोज़ी जेकॾहिं इन ठीअ ते लिखियलु हूंदी तूं केॾांहुं की न वेंदे। हा वॾा तूं बि सही थो चए, इन रोज़ीअ ते रुलायो। छोटे भाई आपकी बड़ी मेहरबानी, आपने हमको पेन और कागज दिया और हाँ साथ में लिफाफा भी दिया। और हाँ हमने 2 खत लिखे हैं, ये दोनों खत डब्बे में सही तरीके से डाल देना। अरे भैया मेरे बस में कुछ भी नहीं है, लेकिन मैं आपका मदद जरूर करूंगा। ये ले मेरे भाई। हमारा दिल कह रहा भैया आप लोग आतंकवादी नहीं हैं। ये खत हम आपके मुल्क भेज देगा। बगो गोलो रईस मतारो खान है या आओ आ सभिनी खे सुना ने दरिया ते रुगो आ जो कब्ज़ो हुजे। हर तड़ते वो आ जा माण्हू हुजनि। हर होड़ो अची आ जे कारखाने ते माल लाए ऐं पाणी जा माण्हू साहब आ जे चवण ते खणनि, पर ये थींदो कोन। सब कुछ ईअं खे ईअं हिन पूरे दरिया ते असांजे भोतार जो कब्ज़ो आहे। जीअं असां चाहियूं था ईअं थी रहियो आहे। ऐं तुंहिंजे हथनि में ज़ंजीर बि असां ई बधान, असां ई बधान। ये रसा ये जंजीरों ते कुछ भी ना है, ये रुगो आज अखियुनि जो भरोसो आहे। आ रुगो एक रात सुकून वारी निंड त करे ॾेखारियो। अड़े तूं हिन वक़्तु हिन पिस्टल जी गोली जे निशाने ते आई। अगर आऊं चाहियां तोखे मारे सघां थो,
आऊं चाहियां न त आंखे ॿोड़े सघां थो। ही दरिया मुंहिंजो अबो आहे ऐं तुंहिंजी होड़ी उनजे हथ जेतिरी ते तरी रही आहे। मुंहिंजे अबे खे जेकॾहिं कावड़ आहे न तूं रहंदे न ही तुंहिंजी होड़ी रहंदी। तूं घणो थो ॻाल्हाए, तुंहिंजो हाथ हींअर जो हींअर बंदि थो कयो। अम्मा घणो धक लगी वई छा? अम्मा ॾिसां। हाय अल्लाह अब्बा अम्मा जी जंग ॾिस टुटी पई। मां तोखे बि शाबाश। मां खे अकेलो छॾे वञे त इहा हालत थींदी न। अब्बा पाड़े में वई हुयसि। तूं घर न हूंदी न पोइ ईअं ई थींदो। तूं हाणे जल्दी वञी डॉक्टर खे कोठे अच। ठीकु आहे, तूं मां जो ख्यालु रखजांइ और डॉक्टर की कीअं वठी। अब्बा जल्दी कर, अम्मा जी जंग ॾेखारियो। मां जो ख्यालु कजांइ। हाँ अब्बा। सुठो थियो तो तूं मूंखे हिते अकेली मिली वई आहे। को ॻाल्हाए? ओ पंहिंजे माइटनि पंहिंजी मंगनी कई आहे। आऊं तो ॾाढो ख़ुशि आहियां। ऐं तूं सुणाए ख़ुशि आहीं? बस आऊं तोखे कुझु ॿुधायां, माइटनि जेको फ़ैसिलो कयो आहे उहो मूंखे क़बूल आहे। मतलब त माइटनि जेको फ़ैसिलो कयो वो तोखे क़बूल आहे। बाक़ी आऊं तोखे पसंदि की न आहे। इहो तोखे कीअं चयो त तूं मूंखे पसंदि की न हुए? तूं मूंखे जाम पसंदि आहे, पर तोखे त ख़बर आहे पाण माणनि जी रस्म किथे आहे त छोकिरी पंहिंजो मंगेदो पाण माणे। हाओ हाओ हार तो तू खुश आई ना। आऊं तो मां खुश कीअं की न दस। हाणे अल्लाह आहा जे घर हर अचण जी दिल कंदी आहे। ए हाणे यकी तू मुझे घर ईंदी है। आऊं बस ज्वार कमाया चा तो तुझी मुझी शादी पक्की है। रब साईं तोखे हिन ज्वार में जजो रिस्क दी। ए ठीक है नसीबा, हाणे आऊं हलां था। असलम तू ज्वार कमाइण जो चई दरिया में वहीं त यको हलियो वहीं वरी न मोटे। तू हिन वक्त अलाए किथे ऐं कहिड़े हाल में आहीं मूंखे त इहा बि ख़बर कोन्हे। असलम मूंखे जजो रिस्क कीन थो खपे, मूंखे तूं तो खपी, सिर्फ़ तूं तो खपी। तो बिन ही दरिया जा सभु तड़ गुस्सा लगी रहिया आहिनि। घर ऐं वेड़नि जा सभु कख ऐं कंदियूं परेशान लगी रहियूं आहिनि। असलम तू मोटी आ, तू मोटी आ। बस भेण बस, दिल वडी कर। आई अलाड़े घोड़ाने मुझे जंग वई। आई अल्लाह अल्लाह। बस मां बस आऊं समझां पियो, पर भगे हड जो सूर त थींदो न। खैर तुंहिंजो हड हाणे जुड़ी वियो। अम्मा
पानी ॾियाए? हाँ जी सारा, मां खे मिठो पानी पियार ऐं हाँ असां सभिनी लाइ चांहि ठाहिया। अदा जुमर, मूंखे चांहि जी ज़रूरत कोन्हे, मूंखे ज़रूरी वञिणो आहे। तव्हां हेॾां अचो, तव्हांखे कुझु गोरियूं लिखी ॾियां, उहे हींअर ई स्टोर तां घुराए अदी खे खारायो। हे गोरियूं खारायो, इंशाल्लाह सूर भॼी पवंदो। ॿिए ॾींहं ते वरी आउं अची टंग ठाहे वेंदुसि। बाक़ी ॿी का क्री या परहेज़ वग़ैरह? बसि मलियूं शयूं न खाराइजोसि, बाक़ी खीर मखण ऐं ताक़त वारियूं शयूं ॿियो सभु कुझु खाराइजोसि, त जीअं हॾु जल्दी लॻी वञे, छो त हीउ पोड़ो हॾु आहे न, देरि कंदो। घोड़ा अरे जंगई बा रायो खोयो सूर उथली पियो आउ मरा दिला हैड़ी किस्मत है बाकी हो सूर रयल हो सब सूर अची मुझे पलाए पे आहिनि। आओ अलाए केड़ी डोह जी डोहारण है खुदा जी। तू लेटी पओ, पाणे अल्लाह साईं सब सूर झका करे छॾींदो, इहो सूर भी झको थी वेंदो। तू सुम निंड कर। मेरुनिसा मूं तोखे इन जे करे हिते घुरायो आहे त ड्यूटी ज्वाइन करण खां पहिरियां सलमान साहब जी कुछ ॻाल्हियूं तोसां शेयर करे सघां। सलमान साहब जो नालो ॿुधी मूंखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। दिलि चए थी हिते ज्वाइन करण खां पहिरीं इस्तीफ़ा ॾेई छॾियां। मेरू असां औरत मुलाज़िमनि लाइ फ़क़ति 2 ऑप्शन बचिया आहिनि। हिकु त उहो असां हिननि जी मर्ज़ी मुताबिक़ कमु कयूं ऐं हिननि जी जाइज़ नाजाइज़ हुकुम मञूं, ऐं ॿियो उहो त हिननि जी हर ग़लति पॉलिसी कम ऐं सोच ख़िलाफ़ विड़ूं ऐं नौकरी कयूं। मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे जेकॾहिं नौकरी करणी आहे त हिननि जी हर अहिड़े अमल जी रोक कबी जेको औरत मुलाज़िम लाइ हिरासमेंट जे ज़िमरे में अचे थो। हर उन नज़र जी रस्ता रोक कबी जेका ऑफिस में ज़रूरी कागज़नि जे बजाए औरत जे उज़बन ताईं टोड़ींदी आहे। बिल्कुलु दुरुस्त आहे, तव्हां सही पई चओ। हा यार, जेको कुझु तोसां थियण वारो हुयो उहो सभु कुझु मूंसां बि थियण वारो हुयो, पर रब साईं जी महिरबानी सां आउं महफ़ूज़ रहियसि। छा? हा, जीअं तोखे हितां ज़लील करे बदिली कयो वियो आहे तीअं ई मूंखे ज़लील करे हितां बदिली कयो वियो आहे। ख़ैर, आउं चाहियां हा त सलमान साहब खे अहिड़ो ब्लैकमेल कयां हा त हू अची मुंहिंजे पेरनि ते किरे हा, पर मूं ईअं न कयो। तो ईअं छो न कयो? पहिरों वार सलमान साहब जो ऐं हाणे वरी ॿियो वार मुंहिंजो थींदो। ही फाइल ॾिसें थी? ही फाइल सलमान साहब जी नौकरी त विञाईंदो, पर उन करप्शन जे पैसनि मां बंगलो गाॾी जेको बि वरितो आहे ही सभु विञाईंदो। इहो फाइल तूं मूंखे छो नथी ॾी? यार, ही तोखे ॾियण जे लाइ त हिते खणी आई आहियां। हिन फाइल जी हिकिड़ी कापी मूं पाण वटि रखी आहे ऐं ॿी कापी मां तोखे ॾियण जे लाइ आई आहियां। वक़्तु अचण ते ही फाइल असांजी वॾी हेल्प कंदो। ठीकु आहे, आउं हुन फाइल खे चङी तरह पढ़ी पाण वटि संभाले रखंदसि ऐं फ़ोन ते पिणु तोसां राब्तो रहंदो। ठीकु आहे मेरू। ड्रामा सीरियल पाणीअ मंझि पसाह जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। पाणीअ मंझि पसाह।